सुनाज़ीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। इमरान ख़ान बार बार तनक़ीद करे थो गवर्नमेंट ते कि असांजे ख़िलाफ़ महंगाई मार्च कंदड़ तकरीबन 2-3 महीननि जे अंदर आवाम की कमर तोड़ दी है। इतनी बड़ी महंगाई की है। DGISPR सियासी मामलात जी तशरी न करे। असद उमर साहब DGISPR रद्द करे छॾियो त का साज़िश कोन थी आहे, का अहिड़ी शइ कोन थी आहे जेको इमरान ख़ान जो बयानियो आहे। हिकु इदारो, हिकिड़ो ताक़तवर इदारो, असां उनजे मौक़िफ़ सां गॾु आहियूं जेको उनजो पॉइंट ऑफ व्यू जो DGISPR जो मौक़िफ़ 100% सही आहे। हिकु इदारो जॾहिं उनजी इन्वेस्टिगेशन कंदो आहे या जॾहिं उनखे का शइ नज़र ईंदी आहे त उहो पंहिंजो हिकिड़ो पॉइंट ऑफ व्यू ॾींदो आहे। मुल्क जे अंदरि वरी हिकु दफ़ो पेट्रोल क़ीमतूं वधाइण जी तयारी थी करे थी न। तक़रीबन 55 रुपयो पेट्रोलियम मसनूआत ते वधाइण जी कोशिश थी रही आहे। कुझु समरी मूव थी आहे। हिकिड़ो तमामु ख़ौफ़नाक सूरत हाल आहे मुआशी तौरु। मूंखे जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब, सेनेटर रही चुका आहिनि, सीनियर रहनुमा आहिनि, सीनियर सियासतदान आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ताल्लुक़ु आहे। डॉक्टर साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू सर। डॉक्टर साहब महंगाई मार्च तव्हां नून लीग सभु सियासी जमातूं ॿाहिरि निकितो कयो पिया सभु कुझु त महांगाई आहे तमामु घणी। तव्हांजो 2-3 महीननि जो दौरु तमामु घणी महांगाई डॉक्टर साहब थी आहे, छा चवंदव? साईं महंगाई हाणे इन करे आहे जो ये जेको बैगेज आहे 72 साल जो, इहो बैगेज बि आहे ऐं हिननि जेको कारनामा कया आहिनि IMF सां जेको आहे सो ठा कया आहिनि, जेके हिननि कया आहिनि त उहो न चली ॿी हुकूमत खे फॉलो करिणो पए थो। इहे सभु मिक्सअप चीज़ूं आहिनि। इन हिसाब सां महंगाई थिए पई त हिकु अफ़सोसनाक आहे, अफ़सोस थिए थो असांखे। त हाणे कोशिशि असांजी आहे त कुझु ॿियनि मुल्कनि खां को पैसा वैसा मिलनि जेके हिननि तालुकात ख़राबु कया हुआ सॼी दुनिया सां, को पाकिस्तान खे को फ़ाइदो थी वञे। ठीकु आहे सर। शहबाज शरीफ़ साहब खे हमेशह जो त बहितरीनु हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर आहे, बहितरीनु मैनेजर आहे। वफ़ाक़ में हाणे कारकर्दगी शहबाज शरीफ़ हिन 2-3 महीननि जे अंदरि न ॾेखारे चुको आहे ऐं मुफ्ता इस्माइल जा बयान बि तव्हांजे साम्हूं आहिनि त उहे बि बार बार चवनि था त पोइ गवर्नमेंट इमरान ख़ान गवर्नमेंट सूरत हाल ख़राबु करे वियो आहे। तव्हां छा चवंदव इन ते? ॾिसो इहो त आहे पंहिंजी जाइ ते गवर्नमेंट तालुकात ख़राबु करे विया आहिनि। जेके प्रीवियस हुकूमत आहे उहो इलाही कर्ज़ हिननि खया आहिनि। ख़ुदि हिननि जो एक्स फाइनेंस मिनिस्टर चयो आहे त 68 अलाए 73% असां जेको जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे एतिरो कर्ज़ु खयो आहे। उहो पाण कन्फेस था कनि। पर हाणे बैगेज, इहो बैगेज आहे जेको 72 साल जो आहे ऐं हालात खे तब्दील करण लाइ जेका बि गवर्नमेंट आहे उनखे पार्लियामेंट में वेही करे इलाही फ़ैसिला करणा आहिनि ऐं उहो जॾहिं पार्लियामेंट में वेही करे फ़ैसिला कंदी, सही, ॿियनि मुल्कनि सां दोस्तियूं थींदियूं त पैसा ईंदा। इहो ई हल आहे हिकिड़ो। और डॉक्टर साहब ठीकु आहे, तव्हां चओ त पैसा ईंदा उन सां अॻिते मूव थींदी। डॉक्टर साहब तव्हांखे उहो टाइम मिलियो आहे जेको मैंडेट कोन हुयो तव्हांखे ऐं मैंडेट हुननि खे मिलियो। मैंडेट हुननि खे बि न मिलियो, कोalition गवर्नमेंट ठाही, तव्हां बि आइनी तरीक़े सां गवर्नमेंट खे घर मोकिलियो। इन में बि को शक न आहे जो आइनी तरीक़ो न हुयो। हाणे इमरान ख़ान चए थो त इलेक्शन जल्दी थियनि ऐं फ्रेश मैंडेट सां जो। डॉक्टर साहब तव्हांजो हिन ते पॉइंट ऑफ व्यू हमेशह मुख़्तलिफ़ रहियो आहे, तव्हां छा चवंदव हिन ते? इलेक्शन जेका आहे सा जेका हुकूमत हूंदी आहे, जेका सिटिंग हुकूमत आहे ऐं अददी अक्सरियत आहे त उन हिसाब सां फ़ैसिला थींदा न। ऑपोज़िशन जे चवण ते या रस्ते ते वेंदड़ हिकिड़े माण्हू जे चवण ते त फ़ैसिला कोन थींदो। हींअर त कोalition हुकूमत आहे ऐं यूनानिमिटी आहे त इहो हुकूमत हले अगस्त 2023 ताईं ऐं पोइ इलेक्शन थिए। तो असां कोशिश में आहियूं त जेके तोड़ फोड़, जेके बि गड़बड़, जेके बि हिन जेके सो गाॾी जा स्क्रू हेठि मथे कया आहिनि, ढिला कया आहिनि, पंचर जेके सो हणी वियो उनखे असां दुरुस्त कयूं इकोनॉमिकल वाइज़ ऐं ॿी शयुनि वाइज़ ऐं पोइ इलेक्शन थिए। इलेक्शन जे लाइ बि पैसा खपनि था, 47 अरब रुपया खपनि था। इहे सभु इशूज़ आहिनि जेके सोचणा पवंदा असांखे। ठीकु आहे डॉक्टर साहब, बजट आई, सिंध गवर्नमेंट हिकिड़ी बजट पेश कई
ऐं सिंध गवर्नमेंट जे अंदरि तव्हांखे हिकिड़ो पूरो पावर आहे ऐं अकेले सिर गवर्नमेंट करे थी पीपल्स पार्टी। सूरत हाल ग्राउंड ते जेकॾहिं ॾिसूं था, सुठी हुकुमरानी जी, बहितर हुकुमरानी, आवाम खे रिलीफ, उहा शइ नज़र नथी अचे। एजुकेशन जे लाइ सुठा पैसा रखिया वेंदा आहिनि, हेल्थ लाइ सुठा पैसा रखिया वेंदा आहिनि, पर असांखे उन ते इम्प्लीमेंट थींदे नज़र शयूं नथियूं अचनि। एजुकेशन जी सूरत हाल बहितर थींदे नज़र नथी अचे ऐं असांखे हेल्थ बहितर थींदे नज़र नथी अचे। डॉक्टर साहिबु, हिते त तव्हांखे का परेशानी कोन्हे, हिते त तव्हांखे को प्रेशर कोन्हे, छा चवंदो? न त हिते असां कोशिशि कई आहे चीज़नि खे बहितर करण जे लाइ। मुख़्तलिफ़ शयूं तव्हांखे सिंध में नज़र बि ईंदियूं। ऐं हाणे जेको 2 साल खां जेको करोना हले पियो, जंहिंजो इम्पैक्ट सिंध छा सॼे दुनिया में थिए पियो, जंहिंजे करे शयूं जेके जैम थी वियूं आहिनि ऐं नुक़सानात थिया आहिनि आवाम खे, आम माण्हू खे। ऐं इन हाल में फ़िलहाल माण्हू छा थो चई सघे? बाक़ी हाणे असांजी कारकर्दगी ख़राबु हूंदी त माण्हू असांखे वोट कोन ॾींदा। डॉक्टर साहिबु, हिकु त आहे कारकर्दगी तव्हांजी बहितर ऐं ख़राबु, ॿियो आहे हिकिड़ो बहितर मुतबादिल। ठीकु आहे, मुतबादिल ॾिसणो पवंदो, मुतबादिल जी तरफ़ सिंध जो माण्हू सोचे सघे थो। ऐं जीअं त पंजाब जे अंदरि PTI आहे, नून लीग जे साम्हूं, तव्हांखे पाण ख़बर आहे। सिंध जे अंदरि तव्हांखे इहो सियासी तौरु हिकिड़ो वॾो फ़ाइदो आहे, एडवांटेज आहे त आपोज़िशन में माण्हू न आहिनि। सभई सियासी जमातुनि जा जेके अहम माण्हू आहिनि तव्हां पाण खे ज्वाइन कराया आहिनि। हाणे त सिंध जे अंदरि जेको आहे तव्हांखे आपोज़िशन कोन्हे, बहितर आपोज़िशन कोन्हे, सख़्तु आपोज़िशन कोन्हे, सख़्तु तनक़ीद कोन थी थिए, न असेंबली जे अंदरि न ॿाहिरि। छा चवंदो डॉक्टर साहिबु? ॾिसो, हाणे के सवालनि जा जवाब माण्हू वटि हूंदा आहिनि, के न हूंदा आहिनि। सही सही ॻाल्हि आहे त फ़िलहाल जेको आहे पीपल्स पार्टी खे अपर हैंड आहे ऐं ऑपोज़िशन एतिरी कान्हे ऐं हालात असांजी फेवर में आहिनि। ऐं जेसि ताईं फेवर में आहिनि त सुठी ॻाल्हि आहे। जॾहिं फेवर ख़तमु थी त पोइ कांग्रेस जहिड़ो असर बि थी सघे थो। सो इन करे फ़िलहाल त असां कंफर्टेबल आहियूं। ॿिया जेके जवाब आहिनि उहो क़बल वक़्तु आहे। असां कोशिशि था कयूं अवाम खे सेटिस्फाई कयूं, न त जेकॾहिं न कयासीं त फेवर तारीख़ असांजी फेवर में कोन थींदी फ्यूचर में। डॉक्टर साहिबु, बार बार एस्टेब्लिशमेंट जो मौक़िफ़ आहे तव्हांजे साम्हूं, बार बार DG ISPR चए थो त असां न्यूट्रल आहियूं। इमरान ख़ान साहब बार बार तनक़ीद, बार बार उन ते टारगेट कयो थो वञे। इमरान ख़ान सियासी तौरु चाहे छा थो? इमरान ख़ान फ़ौज बार बार चए त असां न्यूट्रल आहियूं, जमहूरियत खे सपोर्ट कंदासीं, सिस्टम खे सपोर्ट कंदासीं। छा चवंदव? इमरान ख़ान छा थो चए उहो हुनखे पाण ख़बर कान्हे छा थो चए। ऐं DG ISPR जेको स्टेटमेंट ॾिनी आहे, ज़रूरु हुन में वज़न हूंदो। ऐं इमरान ख़ान इन जी पैदावार आहे। ॿई माण्हू हुनखे चवंदा त बाबा साज़िश कोन कई आहे। हाणे उहो सम्झे नथो त हू ॼाणे, हुनजो कमु ॼाणे, असीं छा तबसरो कयूं। वॾी महिरबानी। डॉक्टर करीम ख्वाजा साहब पीपल्स पार्टी जा रहनुमा, सेनेटर रही चुका आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। ब्रेक खां पोइ था अचूं, डिस्कशन करते हुते।